हिकिड़े ॾींहुं हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला खां सवाल कयो त मुंहिंजी उम्मत में सभ खां वधीक बदतरीन शख़्स केरु आहे। अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे चयो त अॼु सुबुह जो जेको बि शख़्स तोखे सभ खां पहिरीं नज़र अचे सम्झी वञिजांइ त उहो तुंहिंजी उम्मत में सभ खां बदतरीन शख़्स आहे। सुबुह जो हिकिड़े माण्हूअ ते हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी नज़र पई जेको पंहिंजे पुट खे कुल्हे ते खयो पिए वियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन माण्हूअ खे ॾिसी सोचियो त इहो मुंहिंजी उम्मत में बदतरीन इंसानु आहे। उन खां पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला खां पुछियो त मुंहिंजी उम्मत में सभ खां बहितरीन इंसानु केरु आहे। अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे चयो त अॼु शाम जेको सभ खां पहिरें तोखे शख़्स नज़र अचे उहो सभ खां बहितरीन इंसानु आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम शाम जो इंतज़ारु कयो। शाम जो हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾिठो त उहो साॻियो शख़्स जेको हिन खे सुबुह जो पंहिंजे ॿार सां गॾु नज़र आयो हुयो उहो ई शख़्स हुयो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम हैरान थी वियो त मुंहिंजी उम्मत में सभ खां बदतरीन शख़्स बि उहो हुयो ऐं सभ खां बहितरीन शख़्स बि इहो कीअं थो थी सघे। अल्लाह ताला खां हज़रत मूसा अलैहिस्सलाम वरी सुवाल कयो त या अल्लाह इन ॻाल्हि जे पोयां छा राज़ आहे ऐं छा माजरा आहे त जेको शख़्स सुबुह वारे टाइम सभ खां बदतरीन हुयो उहो शाम जो सभ खां बहितरीन छो थी वियो। अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे चयो त सुबुह जो जॾहिं उहो शख़्स पंहिंजे पुट खे कुल्हे ते पिए खयो वियो तॾहिं पुट पंहिंजे पीउ खां पुछियो त दुनिया में सभ खां वॾी शइ कहिड़ी आहे। पीउ ॿुधायो त झंग सभ खां वॾा आहिनि। पुट पुछियो त झंग खां वॾी का शइ आहे। चयईं त हा, पहाड़ झंगनि खां बि वॾा आहिनि। पुट पुछियुसि त पहाड़नि खां वॾी शइ कहिड़ी आहे। पीउ पंहिंजे पुट खे ॿुधायो त पहाड़नि खां बि वॾा आसमान आहिनि। पुट पंहिंजे पीउ खां पुछियो त छा आसमान खां बि का शइ वॾी थी सघे थी या आहे। पीउ पंहिंजे पुट खे ॿुधायो त हा, मुंहिंजा गुनाह जेके आहिनि उहे आसमाननि खां बि वॾा आहिनि। पुट पंहिंजे पीउ खां पुछियो त छा तुंहिंजे गुनाहनि खां बि का शइ वॾी आहे। पीउ पंहिंजे पुट खे ॿुधायो त हा, रब जी रहमत ऐं मग़फ़िरत आसमाननि खां बि वॾी आहे ऐं उहो कुल शयुनि क़दीर आहे, माफ़ करे सघे थो। बसि मूंसां मूंखे उन शख़्स जी उहा जेको एतिराफ़ गुनाह हुयो ऐं रहमत जी उमेद हुई उहा सभ खां वधीक पसंदि अची वई ऐं उन जे सभिनी गुनाहनि खे मूं नेकियुनि में तब्दील करे छॾियो। दोस्तो, इन ॻाल्हि में कोई शक न आहे त अल्लाह ताला कुल शयुनि क़दीर आहे ऐं उन जूं रहमतूं असांजे इंतज़ार में आहिनि। जस्ट असांखे तौबह जो वक़्तु घुरिजे ऐं तौबह करण जे लाइ अल्लाह ताला जे दर ते अॻिते थियणु घुरिजे। दोस्तो, तव्हांखे असांजा वीडियोज़ कीअं था लॻनि पंहिंजी कीमती राय खां ज़रूरु आगाह कजो। दोस्तो, तव्हांखे असांजा वीडियोज़ कीअं था लॻनि पंहिंजी कीमती राय खां ज़रूरु आगाह कजो।